अज़ीज़ान गिरामी, हर ॻाल्हि में माण्हुनि जा इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, शक ऐं शुबहा हूंदा आहिनि, पर हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें कंहिंखे शक ऐं शुबहो आहे, उहा मौत जी। ॿी हर शइ में शक थी सघे थो, पर मौत अहिड़ी शइ आहे जंहिंमें को बि शक ऐं शुबहो आहे। हर इंसान खे पक्का यकीन आहे त मूंखे मौत, एतिरी पक हुजण जे बावजूद भी अगर इंसान कंहिं शइ खे सफ़ा विसारे वेंदो आहे त उहो मौत। ॿी हर शइ माण्हू खे वक़्त ते यादि ईंदी आहे, पर पंहिंजे मौत खे विसारे जेको वेंदो आहे वो इंसान इन मामले में तमाम गाफिल साबित थियो। पंहिंजो मौत, दुनिया खां विछड़ण, दुनिया जे हिन सुखनि ऐं आरामनि खे छॾण, कुशादनि घरनि खे छॾे सोढ़ी सामी में सुम्हण, पंहिंजे बिरादर क़ौम ऐं कबीलनि खे, पंहिंजे अज़ीज़नि ऐं रफ़ीक़नि खे, पंहिंजे मिटनि ऐं माइटनि खे, राज ऐं मलर ऐं वग़ैरह खे छॾे तनहा सोढ़ी सामी जे अंदर वञण इंसान खां विसरी वञे थो। हथ सां पंहिंजे प्यारनि खे दफ़न करे मोटे थो, मिट्टी जा मण वराए मोटे थो, अञा मिट्टी में हथ छंडे नथो, पर पंहिंजो मौत विसरी थो वञे। आहे या ग़लति थो चवां? हज़रत फुदैल बिन अयास अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आहे। के माण्हू अर्ज़ु कयोसि, साईं मूंखे का नसीहत कयो, को वाइस कयो, का तकरीर ॿुधायो। पाण फरमायो त पुट तुंहिंजो पीउ जहिड़ो आहे, कि नसीब पीउ मुंहिंजो गुज़ारे वियो आहे। पाण फरमायो त जेकॾहिं अबे जे मरण मंझां तो नसीहत न पिराई त मूं फुज़ैल जी